भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन अवां शेयर कंदासीं बाकू मां वज़ीर आज़म शहबाज शरीफ मौसमियाती तब्दीली कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे चयो आहे त मौसमियाती तब्दीली के मोड़ण जे लाइ UN फ्रेमवर्क ते अमल करणो पवंदो। अपडेट कंदासीं उसरंदड़ मुल्कनि खे 2030 ताईं 6000 अरब डॉलर्स जी ज़रूरत आहे। इहो चवण आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पाकिस्तान के कुछ अरसे दौरान ॿिनि वॾनि ॿोॾुनि खे मुंहुं ॾियणो पियो। वज़ीर आज़म जो चवण आहे पाकिस्तान ॿोॾ सबबि थियल नुक़सान खां ॿाहिरि निकिरी नाहे सघियो। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं बाकू खां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मौसमियाती तब्दीलियुनि बाबति कॉन्फ्रेंस के ख़िताब। संदसि चवण आहे त मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ UN फ्रेमवर्क ते अमल करणो पवंदो। उसरंदड़ मुल्कनि खे 2030 ताईं 6000 अरब डॉलर जी ज़रूरत आहे। शहबाज शरीफ जो चवण त पाकिस्तान खे कुछ अरसे दौरान ॿिनि वॾियुनि ॿोॾुनि खे मुंहुं ॾियणो पियो। पाकिस्तान ॿोॾ सबबि थियल नुक़सान खां ॿाहिरि निकिरी न सघियो आहे। इहो चवण आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं बाकू मां वज़ीर आज़म शहबाज शरीफ मौसमियाती तब्दीलियुनि बाबति कॉन्फ्रेंस खे ख़िताब कयो आहे। अपडेट कंदासीं अहम ख़बर आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मौसमियाती तब्दीलियुनि बाबति कॉन्फ्रेंस के ख़िताब। मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ UN फ्रेमवर्क ते अमल करणो पवंदो। उसरंदड़ मुल्कनि खे 2030 ताईं 6000 अरब डॉलर्स जी ज़रूरत आहे।